अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी तो मां आहियां ज़ाहिद अली थईम। तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त फरज़ाना बहार जो न्यू एल्बम अची रहियो आहे, जेको गज़ल इंटरप्राइज़र में एल्बम नंबर 1 ऐं हिन जो चीफ सिलेक्शन आहे ज़ुल्फ़कार मंगी, सैयद सागर शाह, सलीम चांडियो दुबई वारो। ऐं ही कहिड़े स्टूडियो तो रिकॉर्डिंग थियो आहे इहो तव्हांखे ॿुधायां थो। इरफान समय जे स्टूडियो ते रिकॉर्डिंग थियो आहे, जेको तमामु जल्द गज़ल इंटरप्राइज़र में एल्बम अचण वारो आहे। कुछ दोस्त चवंदा हूंदा त ज़ाहिद अली थहीम जेको आहे त फेक वीडियो ठाहींदो आहे। दोस्तों मां फेक वीडियो न ठाहींदो आहियां, जेकी मूंखे ख़बर हूंदी आहे ओड़े हिसाब सां मां वीडियो ठाहींदो आहियां। दोस्तों जे अगरि तव्हांखे ही मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त मुंहिंजे यूट्यूब चैनल के सब्सक्राइब कयो ऐं वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।